वेलकम बैक नाज़रीन। अॼु असांजो महिमान आहे सिंध जे मुक़दमो में इम्तियाज़ अहमद शेख साहब। सवेर सिंध जे हवाले सां ॻाल्हि पई थी, ॿोॾि खां पोइ जेकी तबाही थी आहे, माण्हू बेघर थिया आहिनि, ख़ुदि अव्हां जा इलाइक़ा अव्हां त ॿिनि टिनि इलाइक़नि में इलेक्शन मां हिसो वरितो आहे। कश्मीर हुजे, शिकारपुर हुजे, वरी खैरपुर वारो तक, टे इलाइक़ा इतफ़ाक़ सां अव्हांखे हादसाती तौरु टिनि तकनि में इलेक्शन बि विढ़ो पिया। ॿोॾि खां पोइ जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि उहे सही प्रापर तरीक़े सां अॼु बि पंहिंजे घरनि में मुंतक़िल न थी सघिया आहिनि, दर बदर आहिनि। वतन कार्ड लाइ लठी पिया खाइनि। खोड़ सारे माण्हुनि जूं 20,000 रुपए जे वतन कार्ड लाइ जानियूं ज़ाया पई थियनि। अव्हां वॾे वज़ीर जा सलाहकार बि आहियो, सूबाई वज़ीर बि आहियो, त छा था ॾिसो त इहा हुकूमत जी फेल्यूअर कारकर्दगी त न आहे, नाकामी त न आहे सिंध हुकूमत जी? हिनखे कामयाबी कोन थी सघंदासीं ऐं बिल्कुलु असां निशानदेही कई आहे। असां मीडिया जे ज़रिए बि ऐं फोरम्स जे ज़रिए बि, जेके असांखे फोरम्स अवेलेबल आहिनि। ऐं सभिनी खां पहिरियों मां इहो तव्हांखे अर्ज़ु कंदो हलां की पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल वाहिद पार्टी हुई जंहिं डॉक्यूमेंट ॾिनो रिहेबिलिटेशन प्रोसेस जो, जंहिंमें रिलीफ बि शामिलु हुई, रिहेबिलिटेशन बि। उहो असांजे सूबाई सदर साईं सदरुद्दीन शाह प्रेसिडेंट साहिब खे बि ॾिनो ऐं असांखे उमेदु हुई त असांखे घुराए पुछियो वेंदो ऐं ॿुधायो वेंदो, असां ब्रीफ कंदासीं। काबीना में मां पेश कयो, पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त इन सिलसिले में बि का मुशावरत असां सां न कई वई। असांजी पार्टी जा दोस्त वर्कर मुख़्तलिफ़ रहनुमा जेके बि आहिनि, उहे जैकोबाद खां वठी सुजावल ताईं असां पहुतासीं। बंधन ते मां पाण वियुसि। चीफ मिनिस्टर साहिबु असांखे बंधन ते मिलियो। चीफ मिनिस्टर में मतिलबु को शक न आहे त वॾी मूवमेंट कई ऐं बंधन ते जिथे वियो बंधन ते उते कट हणाई, उल्टो माण्हू ॿोड़ाई। बसि बहरहाल उहा उन वक़्त जी ज़रूरत सम्झी वई, हुन सम्झी हिकिड़ो फ़ैसिलो कयो। हाणे उहो वधीक बहितर उहो पाण जवाबु ॾेई सघंदा, पर बहरहाल मूवमेंट हुनजी हुई, मौजूदु हुयो हर शहर में, हर जाइ ते। रिज़ल्ट छा निकितो छा न थियो उहो वरी तव्हां कॾहिं हुन खां पाण खां पुछो त हुनजी डेफिनेटली जस्टिफिकेशन हूंदी। ऐं अहिड़ो सीनियर माण्हू ऐं ज़िम्मेदार माण्हू चीफ मिनिस्टर सिंध कंहिं बि शहर खे, कंहिं बि जाइ खे ईअं हरूभरू कट छो ॾियारींदो। ऐं उन कट ॾियारण जे फ़ैसिले जे पुठियां टेक्निकल वजूहात हुयूं ऐं टेक्निकल सलाह हुई, जंहिंमें फ़ौजी बि शामिलु हुया, इरीगेशन जा माण्हू बि शामिलु हुया ऐं ॿिया रिटायर्ड जेके एक्सपर्ट्स आहिनि, कामोरा जेके रहिया आहिनि, ऐं उनजी सलाह बि शामिलु हुई। पर इहो वधीक बहितर तव्हांखे CM साहिबु ॿुधाए सघंदो। त तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त हिन वक़्तु माण्हू ॾाढा कावड़ में आहिनि ऐं माण्हुनि खे लठियूं पियूं मिलनि ऐं वतन कार्ड जे हवाले सां बिल्कुलु मिसमैनेजमेंट थी आहे ऐं एडमिनिस्ट्रेशन जेका आहे उहा ॾेई न सघी आहे। असां त पंहिंजे प्रोग्राम में इहो बि चयोसीं त पॉलिटिकल लीडरशिप खे अॻिते हिन में आणणु खपे, छो जो AEDO मुख़्तियार करण खां हीउ कमु वॾो आहे ऐं उहे कमु न संभाले सघंदा। त असांजी ॻाल्हि सही साबित थी। ऐं तव्हां ॾिसो था त अॼु पूरे सिंध में तव्हां अख़बारूं खणो, ख़ासि तौर ते सिंधी अख़बारूं खणो त भरियूं पयूं आहिनि त किथे लठियूं लॻियूं, माण्हू ज़ख़्मी थिया, जेलनि में वठी विया। हाणे त मतिलबु उहा सार संभाल जेका हुई उहा बि हाणे वञे थी, ख़तमु थींदी। हाणे उहो दिलचस्पी NGOs जी या गवर्नमेंट जी इदारनि जी नज़र नथी अचे पई। त मां चवंदुसि त वरी बि काबीना जो फौरन इजलास घुरायो वञे, छो जो माण्हू लखे माण्हू अञा बेघर आहिनि। पाणी बीठो आहे। वतन कार्ड खोड़ शहरनि में ठहणु खपे, उहो कोन ठहियो आहे। जीअं शिकारपुर जो शहर, नकली माण्हुनि खे, जाली माण्हू जेके ॿोॾि जा मुतासिर कोन्हे उन्हनि खे वतन कार्ड, खोड़ माण्हुनि, सिपाही पुलिस वारा, उतां रेवेन्यू जा अमलदार पैसा वठी। नादरा में करप्शन हले पई आम। शिकायत जेका थी आहे उहा बि प्रोब थियणु खपे, छो जो नादरा हिकिड़ो प्राइम इदारो आहे पाकिस्तान जो। उन में हिन महिल ताईं करप्शन जी ॻाल्हि न ॿुधीसीं, पर हिन वतन कार्ड जे हवाले सां करप्शन जा कई केसिस साम्हूं आया ऐं उनखे बि ॾिसण खे ज़रूरत आहे, उन ते बि कंट्रोल करण जी ज़रूरत आहे। बहरहाल पूरे जे नज़रसानी करण जी ज़रूरत आहे। फ़ैसिला त थियनि था, सुठा फ़ैसिला थियनि था, इम्प्लीमेंटेशन कान्हे का। करप्शन जी अव्हां ॻाल्हि पिया कयो त अव्हां ख़ुदि अॻूणी हुकूमत में वज़ीर रहिया आहियो। मुख़्तलिफ़ खाता, रेवेन्यू हुजे, पॉपुलेशन हुजे, ॿिया खोड़ सारा खाता अव्हांखे मिलिया, उन जा वज़ीर रही चुका आहियो। मौजूदा हुकूमत जी करप्शन जे हवाले सां कारकर्दगी कंदा ॾिसो त अॻ में अव्हां वारी हुकूमत में करप्शन वधीक या मौजूदा हुकूमत में करप्शन वधीक आहे? रिकॉर्ड कंहिं टोड़ियो आहे? ॾिसो, हाणे उहा त ख़बर पवंदी जेसिताईं को इंक्वायरी करे कोन जे करे, लेकिन परसेप्शन हाणे करप्शन जो थोरो वधीक आहे, अॻे बि हुई इवन। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त ईअं कॾहिं कॾहिं इल्ज़ाम बि लॻी वेंदा आहिनि। ईंदे अरबाब जीअं मूं ते करप्शन जा इल्ज़ाम हुया, पर टाइम लॻो, 2.5 साल लॻा, 3 साल उहे रेगुलर कोर्ट्स में हलिया केस ऐं साबित कोन थिया ऐं मां मतिलबु बेगुनाह साबित थियुसि। ऐं उन में कई केसिस हुया, अलॉटमेंट हे मतिलबु जेके पावर मूं वटि न बि हुआ उहे बि केस ठाहियूं। त इहा ॻाल्हि बि ॾिसण जहिड़ी आहे त मतिलबु परसेप्शन त ठहे थो, पर ॾिसणु खपे वाक़ई इहा ॻाल्हि सही आहे या न आहे। उन वक़्तु अख़बारूं ईअं लिखनि पियूं त मां अलाए छा करे छॾियो, पर वक़्तु जॾहिं आयो, जॾहिं कोर्टनि में केस हलिया, घणा इल्ज़ाम हणाया विया, घणियूं शयूं कयूं वियूं। इहो पॉलिटिक्स में थिए थो पियो, त उहा शइ बि नज़र में रखणु खपे, छो जो मां पाण में विक्टिम रहियो आहियां। त इन करे मां हुनखे अखियूं बंदि करे न चवंदुमि त हा वाक़ई फलाणो वॾो करप्ट आहे। जेसिताईं का शइ साबित नथी थिए
ऐं उहा साबिती मीडिया करे या कोर्ट्स कनि का शइ अचे मीडिया में त ऑन द फेस ऑफ इट ईंदो आहे हिकिड़ी शइ साम्हूं ईंदी आहे कोर्टनि में वञी साबित थींदो आहे त असां जीअं बाज़त बरी थियासीं कोर्टनि में पर 3 साल लॻा वकील करणा पिया पंहिंजा पाण माना उहो भोगणो पियो कोर्टनि में वञिणो पियो पर अलाह जी महिरबानी आहे असां सुरखरू थियासीं अरबाब जेको बि ज़ाती दुश्मनी में उन कयो उन सां हाणे मां वधीक छा चवांसि उनजी हाणे भॻल आहे वॻ में ॿाहिरि जूता खाई करे भॻल आहे त हुनखे छा चवां ईंदो त पोइ ॾिसंदासीं त उन हवाले सां असांखे मतिलबु शुक्र था कयूं त इहो इल्ज़ाम लॻो पर क्लियर थियासीं त हाणे जेका तव्हां ॻाल्हि कयो था उहो बि मां साॻी ॻाल्हि कंदुसि त प्रूफ थियणु खपे सिर्फ़ु इल्ज़ाम अची वियो त पोइ फलाणो करप्ट आहे त हाणे पाक ज़ात त अलाह जी आहे बाक़ी त कोई बि बचियल कोन्हे को जांच थियणु खपे हुन त सम्झो त पहिरियां करप्शन ते हाणे थी अदलिया ऐं हुकूमत जो पाण में टकराव हले पियो इन टकराव खे कहिड़े नतीजे ते ॾिसो पिया त किथे पहुचंदो इहो टकराव इहो ग़लति आहे इहो ॾाढो ख़राबु आहे इहो हुकूमत खे खपे त इनखे डिफ्यूज़ करे इन सूरत हाल खे डिफ्यूज़ थियणु खपे इनखे एग्रेवेट न थियणु खपे इदारनि जो टकराव उहे बि सुठो न हूंदो आहे मुल्क लाइ ऐं जुडिशरी हुजे फ़ौज हुजे मीडिया हुजे इहे इदारा आहिनि पाकिस्तान जा ऐं हुकूमत हुजे एग्ज़ीक्यूटिव हुजे पार्लियामेंट आहे इन्हनि खे पाण में अगरि टकराव थींदो त नुक़सानु हुकूमत जो थींदो इन करे मां त इहो चवंदुमि त अक़लमंदी जो तक़ाज़ो ईअं आहे त हुकूमत इन सूरत हाल खे डिफ्यूज़ करे ऐं 1 स्टेप बैकवर्ड 2 स्टेप फॉरवर्ड 2 स्टेप बैकवर्ड 1 स्टेप फॉरवर्ड वारी पॉलिसी हूंदी आहे ज़िंदगी में कॾहिं क़दम हिकिड़ो तव्हांखे पोइते करिणो पवंदो आहे कॾहिं 2 क़दम अॻिते हलिणो पवंदो आहे तव्हां उहा पॉलिसी रखी तव्हांखे अगरि क़दम पोइते हटिणो बि पए थो त हटी करे इन मसइले खे ख़तमु कयो वञे डिफ्यूज़ कयो वञे कहिड़े तरीक़े सां बि ऐं उहो गवर्नमेंट वटि अहिड़ा रिसोर्सिस मौजूदु हूंदा आहिनि अहिड़ी इनिशिएटिव मौजूदु हूंदो आहे त गवर्नमेंट अगरि उहा कार्रवाई कंदी या उहा पॉलिसी अपनाईंदी त शायदि हुन में बहितरी अची वञे सिंध में इतिहाद खोड़ ठहिया आहिनि अवां हिकिड़ो इतिहाद 2001 में सिंध डेमोक्रेट अलायंस SDA ठाहियो ऐं उन खां पोइ हींअर इतिहाद सिंध अवामी अलायंस नाले सां इतिहाद ठहियो आहे 40 वॾेरा मुख़्तलिफ़ माण्हू पाण में कढिया हाणे वरी 20-22 बचा आहिनि त अवां इतिहाद में खोड़ सारा माण्हू हुआ अॼु थोरा माण्हू टुटंदा वञनि पिया वरी ॿिया बि इतिहाद ठहण जूं ॻाल्हियूं अचनि पियूं त इन इतिहाद जी सियासत खे मां कीअं पिया ॾिसो इहो सियासत में इहे इतिहाद ज़िलनि में सूबनि में ठहंदा आहिनि PNA PDA UDA UDF माना नेशनल लेवल ते बि ठहिया आहिनि सूबे लेवल ते बि ठहिया आहिनि क़ौम परस्तनि जा इतिहाद आहिनि पाण में वॾेरनि जा इतिहाद आहिनि ज़िलई इतिहाद आहिनि इहो पाकिस्तानी पॉलिटिक्स जो हिसो आहे ऐं हुअणु त ईअं खपे त मेजर मेन स्ट्रीम पार्टियुनि में माण्हू हुजनि ताकी प्रोग्राम सां हलनि छो इन्हनि इतिहादनि जा को प्रोग्राम कोन्हनि खे आहिनि बि त पर उनजी इम्प्लीमेंटेशन कान्हे छो जो उन्हनि खे मौक़ो ई नथो मिले 4 सीटुनि ते हू पंहिंजो प्रोग्राम कीअं इम्प्लीमेंट करे सघंदा त असूलनि त ईअं हुअणु खपे त मेन स्ट्रीम पार्टियुनि में शामिलु थियनि जेको असां SDA में शामिलु थियासीं उनजो हिकिड़ो वजह इहा बि हुई उन वक़्तु त असां जेका मुस्लिम लीग में शामिलु थियासीं असां सम्झोसीं बि त असां जेका असेंबली में असांजी कुवत आहे उन सां वॾी का चेंज असां नथा आणे सघूं पिया त कंहिंसां गॾिजी करे उहा चेंज आणिजे उहा बहितरी आणिजे त इन करे मुंहिंजो त इहो ज़ाती राय आहे त मेन स्ट्रीम पॉलिटिकल पार्टीज़ 2 या 3 हुजनि ऐं उन्हनि जो प्रोग्राम हुजे मैनिफेस्टो हुजे उनजो कानून हुजे डिसिप्लिन हुजे ऐं इन सियासत में बहितरी ईंदी बाक़ी जेको हिन जो इतिहाद आहे मुख़्तलिफ़ वॾेरा गॾु जंहिंमें लियाकत जो वरी हुनखे छॾे सिंध अवामी इतिहाद नाले पार्टी ठाहे छॾी आहे अलायंस खां हटी वियो ॿिया खोड़ सारा माण्हू हटी विया आहिनि इतिहाद खे छा भञंदे टुटंदे मां ॾिसो पिया ॾिसो हीअ जेके नंढा इतिहाद ठहनि था इहे देरि पा नथा रहनि पिया इन में कंहिं बि मतिलबु कंहिं ग्रुप खे कंहिं 2 माण्हुनि खे 2 MP अगरि थियनि था इलेक्शन में खटी अचनि था MNAs उनखे का गवर्नमेंट जी तरफ़ां का ऑफर छो जो हुनजी पंहिंजी पोजीशन एतिरी न आहे जो गवर्नमेंट ठाहे सघनि पोइ उन्हनि खे का ऑफर मिले थी त उहे हलिया था वञनि पिया पोइ उन मेन स्ट्रीम पार्टी सां वञी गॾिजनि था पिया त इहे पोइ उन्हनि जो देरि पा इतिहाद मां नथो ॾिसां त पोइ देरि पा इतिहाद अलायंस जे मथां जे ठहंदा आहिनि त इल्ज़ाम हूंदो आहे जीअं SDA ठाही त सगारी धुरियूं सपोर्ट करे उन्हनि ठारायो आहे त छा हिन जेके अलायंस ठहिया आहिनि उन्हनि सभिनी सां बि साॻियो ई मामिलो आहे न हाणे जज जनरल कियानी जे टेक ओवर करण खां पोइ फ़ौज जो रोल ऐं एजेंसी जो रोल पॉलिटिक्स में हिन वक़्तु ताईं त कान्हे को सुभाणे लाइ मां नथो थी सघां पर अॼु ताईं त कोन्हे को ऐं हीअ इतिहाद जेके आहिनि पॉलिटिकल बुनियादनि ते पाण ई जेके आहिनि इहे माण्हू जेके इंडिविजुअल्स आहिनि या नंढा नंढा ग्रुप्स आहिनि इहे पाण ठाहिनि था पर ॾिसूं त केतिरो हलनि था ऐं अॻिते मुदाख़लत थिए थी कोन थी थिए पर हिन वक़्तु ताईं त मां तव्हांखे यकीन सां चवां थो त हिन वक़्तु काई बि मुदाख़लत महिरबानी इम्तियाज़ साहब नाज़रीन अॼु असांजो महिमान जनाब इम्तियाज़ अहमद शेख साहब पाण सिंध जे वॾे वज़ीर सलाहकार सूबाई वज़ीर जो दर्जो मिलियलु आहे पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल जो मरकज़ी अॻुवान आहे सिंध हुकूमत में मुख़्तलिफ़ खातनि जो वज़ीर
रही चुको आहे, रेवेन्यू हुजे, पॉपुलेशन हुजे, ऐं सिंध जो तमामु सीनियर कामोरो पिणु रही चुको आहे मुख़्तलिफ़ खातनि में, ऐं उन हवाले सां संदसि जो तारफ़ जेतिरो कराइजी घटि आहे। साणसि मथां प्रोग्राम जे हवाले सां खोड़ सारा मुक़दमा लॻाइणा हुया पर उहे रहिजी विया आहिनि। असीं कोशिशि कंदासीं त इम्तियाज़ साहब खां ईंदड़ वक़्त में को वक़्तु वठी उहे मुक़दमा मथां लॻायूं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान हमीद भुट्टो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाहे।